इते अवां सभी अहम खबर शेयर कंदासीं। कंबर खां 6हीं खां 8हीं क्लास जे इम्तिहाननि में फी शागिर्द खां 100 रुपया फीस वठण जो इंकशाफ थियो आहे। इम्तिहान ॾींदड़ शागिर्दनि तरफ़ां बि फी वठण समेत क्लासरूम में वेहण फर्नीचर जी खोट जूं दाहूं कयूं वियूं आहिनि। केतिराई शागिर्द स्कूल ॿाहिरां पट ते वेही इम्तिहान ॾियण ते मजबूर बणियल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कंबर में 6हीं खां 8हीं क्लास जे इम्तिहाननि में फी शागिर्द खां 100 रुपया फीस वठण जो इंकशाफ थियो आहे। इम्तिहान ॾींदड़ शागिर्दनि तरफ़ां बि फी वठण समेत क्लासरूम में वेहण फर्नीचर जी खोट जूं दाहूं कयूं वियूं आहिनि। केतिराई शागिर्द स्कूल ॿाहिरां पट ते वेही इम्तिहान ॾियण ते मजबूर बणियल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। कंबर मां आवाज़ विज रिपोर्टर हाकिम ख़ास के लिखा। हाकिम, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, अॼु कंबर शहदादकोट ज़िले में 6हीं खां 8हीं दर्जे जे इम्तिहाननि में इम्तिहान जेके आहिनि त उहो शुरू थी विया आहिनि ऐं जॾहिं त इम्तिहाननि में जेको फी शागिर्द खां जेको 100 रुपया फी वठण जो जेको इंकशाफ थियो आहे, उहा इम्तिहान ॾींदड़ शागिर्दनि तरफ़ां जेको इहो फी वठण समेत क्लास रूमनि में जेको वेहण जे लाइ ॿी का बि सहूलियत आहे फर्नीचर जी खोट सबबि जेके आहिनि त उहो 6हीं ऐं 7हीं ऐं 8हीं जा जेके शागिर्द आहिनि जेके उहे ॿाहिरि जेके क्लास रूमनि खां जेके गंदगी जे ढेर ते जेके पेपर ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त इहो ॿुधाए पियो वञे त हाणे सॼे ज़िले में जेको आहे त तक़रीबन 129 जेके स्कूल आहिनि। हाणे फी स्कूल में जेके शागिर्द आहिनि, हाणे जीअं कंबर जे हाई स्कूल में जेको आहे बॉइज़ हाई स्कूल में जेको आहे त 200-250 खां 300 ताईं जेके शागिर्द जेके इम्तिहान ॾेई रहिया आहिनि। गर्ल्स स्कूल में बि 200-300 शागिर्द इम्तिहान ॾेई रहियूं आहिनि। सिटी बागेदर जे स्कूल में 200-250 शागिर्द जेके आहिनि उहे इम्तिहान ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त समूरे ज़िले में जेको आहे त 129 तक़रीबन 129 स्कूल आहिनि। हाणे इन में हज़ारनि जे तइदाद में जेके आहिनि त उहे शागिर्दनि खां जेको आहे त उहो DO हिकु लेटर जारी कयो आहे त मुफ़्त हेड मास्तरनि ॾे त फी ॿार खां जेको आहे त पंहिंजे स्कूल जे ॿारनि खां फी 100 रुपयो जेको आहे त उहो फी वसूल करे जेको आहे त उहो हिकु उस्ताद खे ॾिनो वञे जेको उहो पेपरनि ते ख़र्च थींदो। जॾहिं त पेपर जेको आहे त हिकु पन्ने जो पेपर आहे जेको ऑब्जेक्टिव टाइप ते आहे येस और नो, जंहिंमें सुवालनि में इहो ई अचे थो उहो हिकिड़े पन्ने जो जेको आहे फी ख़र्च जेको आहे त फी ॿार ते जेको आहे 10 खां 15 रुपया ख़र्च अचे थो। जॾहिं त लखें रुपया जेके करप्शन साम्हूं आई आहे ऐं फी ॿार खां जेको 100 रुपयो वरितो वियो आहे। ॿुधाए पियो वञे ज़रियनि खां मालूम इहो थियो आहे त फी ॿार ते जेको आहे त हिननि हिसाब। ठीक है हाकिम, आवाज़ जी वॾी महिरबानी।